गोली दाऊं तोखे हर दद बुधई ॾिसो गोली ना हलाई जा गोली पिता का बचे न तू सकी ॿिया बि आहिनि हिते उन्हनि खे बि ॾिसी वठंदसि पहिरीं तूं त मर गोली ना हलाई जा तूं गोली खा साजो डॉक्टर गोली निकती है ना गोली कढी छॾी है बेहोश है गोली लॻण सबब रत जाम निकतो है होश में इंदो या ना ॾिसो डॉक्टर मुंहिंजो होश में अचण ज़रूरी है इन लाइ 3-4 कलाक अञा लॻंदा न गोली डैमेज कयो है बचण मुश्किल है 3-4 कलाक अॻे लॻी आहे वरी 3-4 कलाक अञा ॿिया लॻंदा ॿार जो अलाए छा थींदो ॾिस डॉक्टर मुंहिंजो होश में अचण ज़रूरी है तो इम्तियाज सर जिथे मेडिकल खत्म थी थिए उते दुआउनि जी ज़रूरत हूंदी है मुंहिंजो ज़िंदा हथ में अचण ज़रूरी हुयो अगर आउं सोचींदो रहियो गोली हलाईंदो ज न त हिन वक़्तु हिन मुजरिम जी जॻह ते हिकु पुलिस ऑफिसर या अस्पताल में हुजे त कब्रिस्तान में अगर वो गोली न हलाया त त त त पर तुझी अगर मगर फकत ख़याली है जॾहिं के माण्हू खे का ॻाल्हि समझ में न ईंदी आहे न पोइ हू पंहिंजे पाण खे क़ैद करे छॾींदो आहे कंहिं रेगिस्तान में